जनता जे विच में वञूं था जे तव्हां हूंदो असांखे बि हिमत थींदी आसीस जो हथ फेरण अचो बाबा साईं चयो साईं हुकुम कयो जे चओ त मां कंहिंखे चवां गाॾीअ जी सेवा थी पुट तोखे ख़बर थी न घणियूं गाॾियुनि मां अपार लाइनूं न सिर्फ़ु तव्हांखे गाॾियूं पर उन्हनि असांजे हीरा सीट वारनि सेठ ओटणमल लक्ष्मण दास उन्हनि वटि बि हिननि जी जेकॾहिं गाॾियूं त उहे असांजे गुरु रामदास साहिब जन जी कृपा आहे बोलो स्वामी दयाल साहिबन की जय सतगुरुनि जी अहिड़ी ओट प्यारे सतगुरुनि जे दर तां मां त चवंदो आहियां भागन वारी आहे जबलपुर जी जनता करेली रीवा साईं जिन ने असांजे मनीष लाल चांडवाणी वटि आइस्क्रीम जे दुकान जो मुहूर्त मां चयोमांसि भाई मूंखे फोटू मोकिले मां गुरुजी जिन सां ॻाल्हायो आशीर्वाद वरिती असां भले संत समाज में आहियूं पर असां उन्हनि बचड़नि आहियूं उन्हनि जे अॻियां ॿार आहियूं असां जेको कुझु सिखिया आहियूं न हिननि संतनि महात्माउनि जे चरणनि में वेही सिखिया आहियूं मां बार बार चवंदुमि मुंहिंजा प्याराओ हे बुज़ुर्ग मुखी हे तव्हांजा प्यारा जेके वॾड़ा आहिनि उन्हनि सां गॾु जॾहिं तव्हां वेहंदव तॾहिं तव्हां कुझु पिराईंदव अचो हाणे हिकिड़ो भॼन तव्हां जल्दी खणो वरी न्याणियूं अचनि थियूं टाइम घटि आहे भाई गरबा